أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الذين آمنوا وعملوا الصالحات وأقاموا الصلاة وآتوا الزكاة لهم أجرهم عند ربهم ولا خوف عليهم ولا هم يحزنون. صدق الله العلي العظيم. درود الشريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تمام اساں جے مٿاں انا گھڻا کرم ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला व्याज जे मुतालिक़ बयानु फरमायो वियो त जेके व्याज खाईंदा ऐं नथा मुड़नि व्याज खाइण खां त क़यामत जे ॾींहुं जॾहिं क़ब्रुनि मां उथंदा त ईअं मलूला हूंदा, मोगा, ॼण त शैतान जिन हिनखे को पासो आयो आहे, अहिड़ीअ तरह सां मोगा हूंदा। ऐं व्याज वठण वारनि खे इहो दड़को बि ॾिनो वियो त व्याज वारी रक़म जेका कसीर मिक़दार में जमा थींदी आहे, अल्लाह ताला हर हाल में यमहक़ुल्लाहु रिबा, व्याज खे ख़तमु कंदो आहे ऐं वरी वापार में जेका रक़म ठहंदी आहे अल्लाह ताला उनखे वरी वधाईंदो आहे। ऐं अहिड़ीअ ई तरह सां हिकु उमेद बि ॾिनी वई त जंहिं माण्हू वटि क़ुरान ऐं हदीस जे रोशनीअ में तालीम न हुई, व्याज वठंदो खाईंदो हुयो, जेतिरो उन खां वक़्तु गुज़रियो सो थियो। हाणे जॾहिं क़ुरान पाक जे ज़रिए हदीस पाक जे ज़रिए तालीम मिली वई ऐं पोइ जेको मुड़ी वियो, अल्लाह तबारक व तआला फरमायो बसि उन सां हिसाब न आहे, उन सां जेका ॻाल्हि थी सा गुज़री माफ़ी आहे। पर जेकॾहिं पोइ बि बसि ज़िद थी पियो, असांजे तालीम असांजे नसीहतुनि जे ॿुधण खां पोइ बि व्याज ते बज़िद रहियो, खाईंदो रहियो, त पोइ यादि रखो मामला सभु अल्लाह ताला जे हवाले आहिनि। हिकिड़े हिसाब अहिड़े अंदाज़ में कंदो जो इहे व्याजी माण्हू क़यामत जे ॾींहुं क़ुरान थो फरमाए उलाइक अस्हाबुन नार, इहे जहन्नमी थींदा, हुम फीहा ख़ालिदून, हमेशह जहन्नम में रहंदा। इहो गुज़िरियल आयतुनि जो ख़ुलासो। अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला उन्हनि माण्हुनि जो फ़ज़ीलत ऐं शान बयानु कयो आहे जेके क़ुरान पाक जे तालीम ॿुधण खां पोइ जेकॾहिं काफ़र आहे, मुस्लमान थी वियो, या जेकॾहिं गुनाहगार आहे, गुनाहनि खे छॾे पंहिंजे ईमान ते पको पुख़्तो थी बीठो ऐं पंहिंजी ज़िंदगी संवारण ठाहिण लॻो। इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात, फरमाए जिन ईमान आंदो अमल सालिह कया, व अक़ामुस सलात, ख़ुसूसन नमाज़ क़ाइमु कयूं, व आतुज़ ज़कात, ऐं ज़कात बि ॾिनऊं, लहुम अजरुहुम इंद रब्बिहिम, इन्हनि माण्हुनि जो अल्लाह तबारक व तआला वटि अजुर आहे। क़यामत जे ॾींहुं वला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, क़यामत जे ॾींहुं इन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो हिसाब में ख़ौफ़ ख़तरो महसूसु न थींदो। पुर उमेद हूंदा त अल्लाह ताला जे तरफ़ खां असांखे नवाज़ियो वेंदो। वला हुम यहज़नून, ऐं दुनिया जे ज़िंदगीअ में जेके घड़ियूं हुननि गुज़ारियूं हूंदियूं दीन जूं अमल सालिह वारियूं, उन्हनि ते हिननि खे कंहिं बि क़िस्म जो ग़म बि न हूंदो, ॾुख बि न हूंदो त हींअर असांजो वक़्तु अजायो गुज़री वियो, इहो ग़म बि न हूंदो उन्हनि खे। पर शर्त इहा त पहिरें नंबर में इन्नल लज़ीना आमनू, ईमान हुजे, ॿिए नंबर में वामिलुस सालिहात, अमल चङा हुजनि, टे नंबर में ख़ुसूसी तौर ते अक़ामुस सलात, नमाज़ क़ाइमु कंदड़ हुजे, ऐं चौथे नंबर में जेकॾहिं उन वटि माल आहे त उनजी ज़कात अदा कंदड़ हुजे, पोइ उन्हनि जो अल्लाह ताला वटि अजुर आहे ऐं क़यामत जी उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो ख़ौफ़ ख़तरो ग़म महसूसु न थींदो। शर्त इहो आहे त ईमान हुजे पहिरें नंबर ते ऐं अमल सालिह हुजनि। हाणे ईमान जो मिसाल हीअं आहे जीअं असां कंहिं कापीअ ते हिसाब किताब लिखूं
पोइ हिसाब किताब में ज़ीरो जी ज़ाहिरी तौर ते का बि हैसियत न हूंदी आहे, पर जेकॾहिं कंहिं बि अंग सां अची वई, हिकु जो अंगु लिखियलु आहे ऐं ज़ीरो अची वियो त पोइ 10 थी पवंदा, पर जे उबती ॾियो पहिरियां ज़ीरो पोइ अंगु ॾियो त ज़ीरो जी का बि हैसियत कान्हे, अंगु पंहिंजी हैसियत रखंदो आहे। पोइ हिकु जो हुजे त हिकु, ॿ हुजे त ॿ, टे त टे, जेतिरो अंगु हूंदो ओतिरो हैसियत रखंदो। ज़ीरो जी ज़ाती का बि हैसियत कान्हे, ज़ीरो जॾहिं अंग खां पोइ ईंदो आहे पोइ हुनजी हैसियत थी पवंदी आहे। हुन अंग खे ईअं वधाईंदो आहे जो इंसान जे अकुल खां मथे। हाणे इंसान जूं जेके नेकियूं आहिनि इहे ज़ीरो जी हैसियत थो रखनि। ज़ीरो नेकियूं न के क़बर मां छॾाईंदियूं, न ते क़यामत जॾहिं कमु ईंदियूं, न के वरी तराज़ू ऐं अमलनि में कंहिं बि क़िस्म जो को वज़न रखनि थियूं। हा, इन्हनि खे वज़न मिलंदो। इहे क़यामत क़बर में हिसाब किताब में तौर में कमु ईंदियूं, क़बर में बि ऐं मुनकिर नकीर जी आॾो पुल सिरात तां टपण वक़्तु कमु ईंदियूं। पर शर्त आहे त इन्हनि नेकियुनि सां गॾु अक़ीदे वारो अंग हुजे। अंगु न हूंदो न त काई हैसियत कान्हे। मिसाल तौर ते अक़ीदो छा आहे? अक़ीदो ईमान आहे, अल्लाह जे ज़ात ते ईमान आहे त अल्लाह तबारक व तआला हिन काइनात जो अकेले सिर ख़ालिक ऐं मालिक आहे ऐं हिन पूरी काइनात जे ज़रे ज़रे खे हर मख़लूक खे पैदा करण में बि, उन्हनि खे रोज़ी रसाइण में बि, जेके मख़लूकूं खाधे पीते खां आज़ाद आहिनि, मसलन सिज चंड सितारा ज़मीन वण टण पत्थर, इहे खाइण पीअण वारियूं मख़लूकूं न आहिनि, आहिनि मख़लूकूं पर खाइण पीअण खां इहे आज़ाद आहिनि। पोइ जिन मख़लूकूं खे खाइण पीअण सां अल्लाह ताला नवाज़ियो आहे, ख़लकियो आहे, उन्हनि खे रोज़ी बि रब ॾींदो आहे। जेके खाइण पीअण खां आज़ाद आहिनि, खाईंदियूं पीअंदियूं न आहिनि जेके मख़लूकूं, उन्हनि खे पंहिंजे वक़्त ते उन्हनि जो निज़ाम हलाइण, उन्हनि जी संभाल करणु, उन्हनि खां कमु वठणु, इहो अल्लाह ताला जो ज़ात आहे, ज़ात जो कमु आहे। हाणे हिन काइनात जे ज़रे ज़रे खे अकेले सिर अल्लाह ताला ख़लकियो आहे, अकेले सिर हिन खे संभाले थो, अकेले सिर क़यामत जो ॾींहुं क़ाइमु कंदो, हिन सॼी दुनिया खे दरम बरम कंदो, अकेले सिर हिन पूरी काइनात जे मख़लूक़ात जो हिसाब किताब कंदो, ख़ुसूसन इंसान जो हिसाब ज़रे ज़रे जो अल्लाह ताला वटि सॼो जो सॼो रिकॉर्ड महफ़ूज़ आहे माने जो। 10 सालनि खां वठी हुनजो रिकॉर्ड दफ़्तर में जीअं लिखणु शुरू थियो आहे मौत ताईं सभु अमल हुनजा लिखियल आहिनि, चङा बि त बुरा बि, हिसाब थींदो। इंसान जो इहो अक़ीदो पको ऐं पुख़्तो हुजे, रब वहदहू ला शरीक आहे, मलाइका हुनजा हक़ आहिनि, किताब आसमानी हुनजा हक़ आहिनि, सचा आहिनि, नबी हुनजा बरहक़ आहिनि, सभु सचा। अल्लाह तबारक व तआला जो पैगंबर ख़ुसूसन मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुल अंबिया ख़ातमुर रसूल, हुन खां पोइ पैगंबर न ईंदो। इहो अक़ीदो पको पुख़्तो हुजे। हाणे ईमान हिन जो लिखिजी वियो, हिन जो अक़ीदो ईमान सही आहे, हिन जो अमल नामे में अंगु लॻी वियो, अंगु हिक जो। हाणे नेकी कंदो वेंदो, ज़ीरो ॿुड़ी लॻंदी वेंदी, अक़ीदे वारो अंगु हिक जो लॻी वियो त बाबा हिन जो अक़ीदो दुरुस्त आहे, अल्लाह खे वहदहू ला शरीक करे सम्झे थो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे आख़िरी पैगंबर करे मञे थो, आसमानी किताब नाज़िल थियल बि बरहक़ मञे थो, नबियनि खे बरहक़ मञे थो, क़ुरान पाक खे आख़िरी किताब मञे थो, क़यामत जे ॾींहं खे बरहक़ मञे थो, क़बर खे हिसाब किताब खे बरहक़ मञे थो। हाणे इन्हनि ॻाल्हियुनि समूरनि खे गॾायो सही इहो थी पियो अक़ीदो। इन अक़ीदे जो ईमान, ॿियो नालो आहे ईमान। हाणे हिन ईमान अक़ीदे वारो अंगु लॻी वियो हिन जे पने ते, अमालनामे ते। हाणे निमाज़ पढ़ंदो हिकिड़ो ज़ीरो, अक़ीदे हिक जे अंग सां हिकिड़ो ज़ीरो आयो त 10, वरी ईअं जेकॾहिं इख़लास सां पढ़ाई त ॿियो बि ज़ीरो, 10 नंबर डायरेक्ट 100, 20-30 बि न, ॿियो ज़ीरो लॻो त 100। पर जेकॾहिं अञा हे बंदो पंहिंजे इख़लास में, ख़ुशू ख़ुज़ू में, तवाज़ु में, वुज़ू में बि, पाकाईअ में बि, जिस्म लटे कपिड़े में बि, ऐं वक़्त जे पाबंदीअ में बि, जमात सां गॾु हुजण में, इमाम जे पोयां बि, इहे सभु ख़ुसूसियतुनि सां नमाज़ पढ़ाई त हिकिड़ो 3 ज़ीरो बि लॻंदो। सिर्फ़ु ज़ीरो वधण जे करे 10-20 जो हिसाब ई कोन्हे। हिकिड़ो ज़ीरो वधुसि त 10, 2 ज़ीरा थिया त 100, 3 थिया त 1000, वरी जे चोथों ज़ीरो आयो त 10,000, ईअं चढ़ंदो वेंदो।
अल्लाह तबारक व तआला फरमाए थो तव्हां मुंहिंजे अंग ऐं मुंहिंजे नेमतुनि खे ॻणप में जेके मां तादाद तव्हांजो वधाईंदो आहे उनखे तव्हांजो अकुल पहुची न थो सघे, मुंहिंजो कैलकुलेटर एॾो तेज़ आहे। पर फरमाई शर्त इहो आहे त अक़ीदो दुरुस्त हुजेव, ईमान पको पुख़्तो हुजेव। पोइ जंहिंजो अक़ीदो ऐं ईमान पको आहे उन खां पोइ अमल आहिनि। ॾिसो क़ुर पाक सम्झाइण में हिकिड़ी तरतीब रखी आहे, उसूल रखियो आहे। पहिरियां फरमाई इन लदीन आमनू, जंहिं ईमान वांदो पहिरियां ईमान अथसि, पोइ वरी अमल सालिहात, अमल सालियो करे। अमल सालिह में सभु ॻाल्हियूं अची वियूं, पाकाई पलीते जो मामिलो, हलाल हराम जो मामिलो, जाइज़ नाजाइज़ जो मामिलो ऐं व्याज ऐं वापार जा मामला, सभु ॻाल्हियूं अची वियूं। पर ख़ुसूसी तौर ते बयानु फरमाई त निमाज़, माना सभिनी अमल सालिहनि मां, सभिनी चङनि अमलनि मां, नेक अमलनि मां निमाज़ जो दर्जो मिड़ई अल्लाह ताला जे ज़ात वटि वधीक आहे। ऐं वरी जेकॾहिं मालदार आहे त उनजे लाइ ज़कात जो दर्जो अल्लाह ताला वटि वधीक आहे। पोइ तॾहिं जिते जिते अल्लाह तबारक व तआला निमाज़ जो ज़िक्र कयो आहे न त ज़कात जो बि कयो आहे। थोरियूं आयतूं आहिनि अहिड़ियूं जिते सिर्फ़ु निमाज़ जो ज़िक्र आहे, ज़कात जो न आहे, न त अक्सर निमाज़ जे ज़िक्र सां गॾु ज़कात जो ज़िक्र आहे। अल्लाह तबारक व तआला खे माने जा अमल पसंदि आहिनि, पर सभिनी अमलनि मां निमाज़ ॾाढी पसंदि अथसि। छो त निमाज़ हिकु अहिड़ो अमल आहे जंहिंमें खोड़ सारा ॿिया अमल ऑटोमेटिकली अची वञनि था। मसलन क़ुर पढ़णु अलॻि नेकी ऐं सवाबु आहे, हुकुम आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे मथां दुरूद पढ़णु अलॻि नेकी ऐं सवाबु आहे। क़ुर पाक में हुकुम आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। हिकु भेरो दुरूद पढ़ो त अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन अफ़ज़ल सलवातिक, मुख़्तसिर दुरूद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन कमा तुहिब्बु व तर्ज़ा लहू, मुख़्तसिर दुरूद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक वसल्लम। अञा बुज़ुर्गनि लिखियो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद, एतिरो चवे त बि क़बूल आहे, दुरूद आहे। इहो बि किन बुज़ुर्ग सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त बि दुरूद आहे। मक़सदु दुरूद पढ़णु अलॻि हुकुम आहे, निमाज़ पढ़णु अलॻि हुकुम आहे, क़ुर पढ़णु अलॻि हुकुम आहे। ऐं वरी निमाज़ में तस्बीह जेका सुभान रब्बियल अज़ीम, सुभान रब्बियल आला, इन्हनि जी अलॻि हिकिड़ी तस्बीह जी फज़ीलत आहे। हाणे इंसानु जॾहिं निमाज़ में बीहे थो, इहे सभु नेकियूं, सभु अमल उते निमाज़ में गॾु था थी वञनि। क़याम करणु, क़िराअत करणु, अलहम्द सां गॾु सूरत पढ़े थो, क़ुर तिलावत बि अची थी वञे, रुकू में अल्लाह ताला जी हमद ऐं साराह थो करे, सुभान रब्बियल अज़ीम, वरी समी अल्लाहु लिमन हमिद रब्बना लकल हम्द, वरी अल्लाहु अकबर करे सजदे में पियो वञे। सजदो अल्लाह ताला खे एॾो पसंदि आहे, एॾो पसंदि आहे जो माण्हू जॾहिं अल्लाह ताला जे आॾो सजदो कंदो आहे तॾहिं रब तबारक व तआला फरमाईंदो आहे त मुंहिंजे बाने मुंहिंजी तारीफ़ कई, मुंहिंजी वाखाण कई, मुंहिंजे बाने मुंहिंजे आॾो हाज़िरी कई, पंहिंजो पाण खे हिन धूड़ में मिटीअ में मिलाए छॾियो। मुंहिंजे बाने मञियो त मुंहिंजो रब तूं आहे, असां कुझु बि न आहियूं, मिटी आहियूं, मिटीअ में वेंदासीं। मुंहिंजे बाने मुंहिंजे हुकुम जो ताबेदारी कई, मुंहिंजो चयो वरितो, अल्लाह तबारक व तआला राज़ी रहंदो आहे। त हाणे हिन में क़याम, क़िराअत, रुकू, सजदो, अतहियात, तशहुद, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद ऐं रब जलनी दुआऊं, इहे सभु शयूं अची थियूं वञनि। तॾहिं अल्लाह तबारक व तआला खे हिकिड़ी निमाज़ मिड़नि अमलनि खां वधीक पसंदि आहे। पोइ फरमाई वात ज़कात, ज़कात अदा करे लहुम अजरुम। हाणे जिन माण्हुनि वटि इहा तरतीब हुजे, पहिरियां ईमान, पोइ वरी अमल साले हुजनि, ख़ुसूसी तौर ते निमाज़ जी पाबंदी हुजे, मालदार आहे त ख़ुसूसी तौर ते ज़कात 12 महीने पाबंदीअ सां अदा कंदो अचे। हाणे इहे पाबंदीअ सां अमल हुजनिसि इन इहे तरतीब सां, त पोइ अल्लाह से फरमाए उन्हनि जे लाइ मूं वटि अणखुट अजुर आहे। वला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। इनखे क़यामत जॾहिं कंहिं बि क़िस्म जे अमलनि जे ज़ाया थियण जो कोई ख़तरो न हूंदो, छो त अक़ीदो पको अथसि न। अमल जेके कया हूंदा आहियूं उहे उनजा कारगर कंदासीं, कोन विञाईंदासीं। पंहिंजे अमलनि जे ज़ाया थियण जो कोई ख़तरो कोन हूंदुसि, न के दुनिया में हिन खे पंहिंजे ज़िंदगी गुज़ारण जो को ग़म थींदो त अड़े मुंहिंजो इहो वक़्तु यार ईअं वियो ग़फ़लत में गुज़री। वला हुम यहज़नून, क़ुर थो फरमाए उन ते बि हिनखे अफ़सोस कोन थींदो। उहे घड़ियूं बि असां हिन जूं माने जूं ज़िक्र में फ़िक्र में लिखी छॾींदासीं। एॾा वॾा अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां इनाम ऐं इकराम थी पिया बाने जे मथां, पर शर्त आहे त अक़ीदे वारो अंग हुजेसि। पोइ नेकियूं कंदो वेंदो, ज़ीरो लॻंदो वेंदो, पोइ हिन जी दफ़्तर जेको आहे अमालनामे खे पोइ भरियो वेंदो। हाणे हिते उसूल ॾिसो, अल्लाह तबारक व तआला जिते नाफ़रमाननि जो बयानु कंदो आहे, एॾी ज़बरदस्त तरतीब अथसि, उते फ़रमान बरदारनि बाननि जो बयानु बि कंदो आहे।
जिते जहन्नमी बाननि जो ज़िक्र कंदो आहे उते फौरन वरी जन्नती बाननि जो ज़िक्र बि कंदो आहे। तां त फ़र्क़ु ज़ाहिर थी पए। जिते दुनिया में अल्लाह ताला जे हुक्मनि जा ताबेदार ऐं फर्मा बरदार बाना जेके थींदा आहिनि उन्हनि जी तारीफ़ ऐं साराह कंदो आहे त उते जहन्नमी बाननि जो ज़िक्र बि कंदो आहे। त जीअं फ़र्क़ु ज़ाहिर थी पए त कहिड़नि अमलनि जे करे माण्हू जन्नती आहे ऐं कहिड़नि अमलनि जे करे वरी माण्हू जहन्नम में वेंदो। त पोइ अल्लाह तबारक व तआला इन्हनि ॻाल्हियुनि जे बयानु करण सां इंसान खे हिकिड़ी तालीम ॾिनी त जेकॾहिं तो वटि अक़ीदो ऐं ईमान आहे त पोइ तुंहिंजूं नेकियूं कम जूं आहिनि। जे अक़ीदो ऐं ईमान कोन्हई त तुंहिंजूं नेकियूं कम जूं कोन्हनि। इतां सबक़ु मिलियो उन्हनि माण्हुनि खे जेके अलाह जे ज़ात जे मथां ईमान नथा आणनि, काफ़िर आहिनि। अगरचे नेकियूं कनि था, चङा कम नेकियूं काफ़िर बि कनि था, पर क़ुर पाक जे हिन आयत सेखारे छॾियो त उन्हनि चङनि कमनि ऐं नेकियुनि जो अलाह ताला वटि ज़ीरे जेतिरी हैसियत आहे, ज़ीरो। हाणे ॾिसो दुनिया जे अंदरि वॾा फलाही इदारा आहिनि जेके ग़ैर मुस्लमान जा, ऐं दुनिया जे अंदरि अक्सरियत NGOs में जेका मदद थिए थी खणी उन जो मफ़ाद हज़ार भेरा हुन में, पर माण्हुनि जी तामुन ऐं मदद कनि था। केतिरनि बीमारनि जो इलाज थिए थो, इस्पतालूं हलनि थियूं, ऐं केतिरनि जो ई फ्री में उन्हनि जो घर राशन काफ़ी सिलसिले सां काफ़ी माण्हुनि खे पको पकायो खाधो मिले थो ग़ैर मुस्लिमनि जे तरफ़ खां। ऐं वॾो माण्हुनि जे इंसानियत जे मथां वॾो ख़र्च थिए थो, वॾी हमदर्दी थिए थी ग़ैर मुस्लिमनि जी तरफ़ खां। पर अलाह ताला क़ुर पाक जे हिन आयत जे ज़रिए ॼण त उन्हनि खे बि सेखारियो त इहे चवनि थियूं नेकियूं तव्हांजा चङा कम मूं वटि तॾहिं तुरंदा, तॾहिं वज़न रखंदा, तॾहिं कारगर थींदा जॾहिं तव्हां वटि अक़ीदे वारो अंग हुजे, ईमान हुजे। जे न त इहे सभु मूं वटि ज़ीरो जी हैसियत अथव, मुस्लमाननि जे अमल हुजनि या काफ़िरनि जा, इहे अमल मूं वटि ज़ीरो जी हैसियत था रखनि। अक़ीदे वारो अंग लॻी वियो ज़ीरो पोइ कम जो थींदो, अंग खां सवाइ सॼो सिफ़ो ज़ीरे सां भरियल हुजे त कम जो कोन थींदो। लिहाज़ा अल्लाह तबारक व तआला इन ईमान ऐं अक़ीदे सां तव्हां असां सभिनी खे नवाज़े। अल्लाह पाक तव्हां असांजे ॿुधण ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फ़रमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल